एडो टाइम वतो थी भला यानी मां छा कयां मांखे मिलंदो त मां पुछदुमि हिम्मत एडो सर्दी आ एडो गर्मी आ सर्दी आ गर्मी आ ॿुधाए कहिड़ो होटल आहे हे जेको नओं निकितो आहे नओं निकितो लकड़नि वारो उहो थी शाख जे वट सां बम्बली सां है ना। अस्सलाम दोस्तों कहिड़ा हाल था उम्मीद कयां थो बिल्कुलु ठीक ठाक हूंदो फिट फाट हूंदो हाज़िर थियासीं हिकु नई वीडियो सां गॾु अॼु जे वीडियो स्टार्ट कंदासीं अॼु शहर जी तरफ़ तयारी आहे सो हलंदासीं अॼु शहर इहो दुकान जे लाइ लकड़ा वठणा आहिनि सो उहे वठंदासीं इंशाल्लाह। सर्दी आ जा हाँ यार एडो सर्दी है अॼु छा लकड़ा बकड़ा वरिता थी जी जी अच्छा जी हाणे हिते छा चांहि जो चुस्की पींदे छा आओ जाई नए होटल जो ॾिसो न मेरे सही एडो सर्दी आ जा एडो गर्मी आ सर्दी आ गर्मी है गर्मी आ हाँ, गर्मी दिख रही है मसा भला होटल जे नाले जो असांखे ख़बर न ॿुधाए कहिड़ो होटल आहे हे जेको नओं निकितो आहे नओं निकितो लकड़नि वारो उहो थी शाख जे वट सां बम्बली सां है ना हाँ उहो थी सही माशाल्लाह चांहि सुठो ॾींदो पीऊं त ख़बर लॻे छो अॻु में न पीतो थी करे में पीतो आहे कॾहिं कीअं माना हिकिड़ो हो न आहे न हाली जमाई त कंदो न पहिरियों चलो माशाल्लाह माशाल्लाह चांहि ईंदो न ईंदो दरण ईंदो आहे इहो अचे थो न यार हा अचे थो खणी आ था एडो टाइम वतो थी भला यानी मां छा कयां मांखे मिलंदो त मां पुछदुमि हिम्मत कंदो कर न आयो थी चांहि तो फाइनली दोस्तों असां इहो लकड़ा ऐं शीट वरिता दुकान जे लाइ